अॼु जेका गॾिजाणी जंहिं निस्बत सां उठाई वई आहे गोड़ाई साहब जे वसीअ जे हवाले सां मां सम्झां थो त असांजो शाइरीअ जे हवाले सां गोड़ाई साहब जो वॾो अहम नालो आहे। ख़ासि करे नातिया शाइरी तमामु सुठी आहे। जेका थोरी घणी फेसबुक ते साईं तारीख़ रखी आहे उहा बि पढ़ी आहे ऐं असांजे दोस्त जिया त उन त तयारी कई हुई न्याज़ मसरूफ़ आर्टिकल बि लिखियो हुई उहो बि फेसबुक ते रखी उन मां हिकिड़ी सुठी मालूमात मिले थी पई। ऐं सभ खां अहम ॻाल्हि इहा आहे त इहे असांजो विरसो आहे। शाइर अदीब जेके फोत थी वञनि था पिया उन्हनि खे यादि करण जे लाइ इन क़िस्म जूं गजायूं पहुचाइणु लाज़मी आहे। ऐं बज़्म रोह रिहाण जो त इहो हिकिड़ो तसलसल रहियो आहे त जेके बि असांजा विछड़ी वियल लेखक आहिनि उन्हनि खे बज़्म रोह रिहाण तरफ़ां हर भेरे यादि करणु तमामु सुठी ॻाल्हि आहे। मूंखे मदद में चाहे ॾींदो सुठो शाइर हुयो